ओ मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान है शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान पत्थर उन्नत कलमा प्या पढ़ल वण भी सजदा साईं खे प्या कल पत्थर उन्नत कलमा प्या पढ़े वण भी सजदा साईं खे प्या कल टकर शाम करे शान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान दरूद पढ़ंदो प्यार सा आ यकीन मिलंदो यार सा जो दरूद पढ़ंदो प्यार सा यकीन मिलंदो यार सा बस का आहे त सब आसान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान तू अगर सदे तदिस सदे उम्मती अगर जीव में जीव चवे तू अगर सदे तदिस सदे उम्मती अगर जीव में जीव चवे ओ आका एडो मेहरबान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान इश्क जो जरा मिली वने मोहब्बती मेलो मची वने इश्क जो जरा मिली वने मोहब्बती मेलो मची वने पढ़ो ॾिठो ईमान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान कर गुलाम सरवर सना लिखो सना तू कर पूरा पना कर गुलाम सरवर सना लिखो सना तू कर पूरा बना पोपी अन पूरो बयान शान में सजो कुरान मुस्तफा जो शान 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 में सजो कुरान सुभान अल्लाह। दोस्तों मौली साहब अली अकबर साईं जी फरमाइश थे साईं चीज़ल शाह बादशाह जो ही शेर लिखियल नात लिखियल महबूबन करीमन की बारगाह में अवां जे सामूं पेश कयूं था इंशाअल्लाह ताला। उन खां पोइ हिकु इल्तिजा जी नात भी सरकार की बारगाह में पढ़ंदासीं। उन खां पोइ मौला कायनात मौला अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र मुबारक ऐं मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र मुबारक सैयदा तय्यबा ताहिरा अमा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे शान में अवां आशिकन के इंशाअल्लाह ताला शान मुबारक
ॿुधाईंदासीं गौस बावल हक़ साईं जी बि मनक़बत ॿुधाईंदासीं पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुभानी जे शान मुबारक में भी इंशाअल्लाह ताला अवां आशिकनि जे साम्हूं पंहिंजी हाज़िरी पेश कबी त अचो उहो साईं चीज़ल साईं जी नात शरीफ़ अवां जे साम्हूं पेश कयूं। हाँ